रोहिड़ी वेझो मंडूदेरो थाणो कादरापुर थाणे जी हद में महर ऐं जतोई बिरादरी जी ॿिनि धुरियुनि विच में ज़मीन जी मालिकी ऐं वण जी वाढी तां झेड़ो थी पियो। झेड़े में जतोई बिरादरी जो 22 सालनि जो असलम जतोई फोत ऐं अब्दुल वाहिद खे कंध ऐं गोॾे में गोली लॻण सबबि गणती जोगी हालत में रोहिड़ी तालके अस्पताल आंदो वियो, जिते हालत ख़राब हुजण करे सिविल अस्पताल सखर रिफर कयो वियो। ॿिए पासे महर बिरादरी जो 35 सालनि जो यासीन पुट मीर महर गोली लॻण सबबि फोत थी वियो ऐं 40 सालनि जो सचल पुट गुलशेर महर पिण ज़ख़्मी थी पियो आहे। लाश सिविल अस्पताल सखर रिफर कया विया आहिनि, जितां ज़रूरी कार्रवाई बाद मढ़ वारसनि हवाले कया वेंदा। आख़िरी इत्लाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल नाहे थी सघियो। पुलिस मूजिबि झेड़े जो कारण पुराणो ज़मीनी तकरार हो। अॼु वड़नि जी वाढी तां ॿिन्ही धुरियुनि हिक ॿिए जा माण्हू मारे ऐं ज़ख़्मी करे विधा आहिनि।